पा छा प्लान है 31 जो प्लान मानो अरे 31 डिसेंबर जो छा 31 डिसेंबर जो अरे 31 डिसेंबर जो छा प्लान है छा तो केड़ो 31 डिसेंबर जो प्लान अरे यार पप्पा जोड़िए था क्यों था ईअं मां तो जोड़िए क्या तू सिद्धो क्लियर अखरनि में ॻाल्हाए न ऐं पाण खे बि लॻंदो हूंदे कोई फालतू कमु आहे हिन करे क्लियर नथो ॻाल्हाए सघीं अरे पर 31 डिसेंबर यार न्यू ईयर जो पुछां न न्यू ईयर जो छा प्लान आहे केॾे हलंदासीं घुमण पोइ छा आहे न्यू ईयर आहे त सेलिब्रेट न कंदासीं जंहिं माण्हूअ सॼो साल पैसा ठाहिया महिनत कई पंहिंजी इच्छाऊं मारे कमु कयो आहे या जंहिं कुझु हासिल कयो आहे उहे सेलिब्रेट कनि त सम्झ में अचे थो भेण तूं हर 15 ॾींहं होटल में ढुकियो पियो आहे दोस्तनि सां कॾहिं होटल कॾहिं मॉल कॾहिं फिल्म कॾहिं फलाणो कॾहिं ढिंको ऐं तोखे सेलिब्रेट करिणो आहे तुझे लाइ छाजो न्यू ईयर छाजी 31 नाइट भेण पुॾी नथो मणे सेलिब्रेशन जो नालो खणी करे अरे पाण किथे हलंदा सेलिब्रेट करणो पोइ डिसाइड कंदासीं न कि नए साल में छा छा करिणो आहे हे चरियो ॿिए खे वञी करे सम्झी न तुंहिंजी ॻाल्हियुनि ते विश्वास करे असां धोखा खाई चुका आहियूं पहिरों बि अॻे साल बि तूं हीअं नाटक कयो हुयो छा चइबो पहिरीं तारीख़ खां जिम ते वेंदुमि मां घणा ॾींहं जिम ते वई 5 ॾींहं जिम ते वई खाली तूं 6 ॾींहं तुंहिंजे जिम वारे मूंखे हुते घुरायो आहे छा चई भाऊ तव्हांजो पुटु सॼो ॾींहुं आईने में बीह करे फोटू थो कढे 2 डंबल खणे थो 15 मिंट फोटू कढण बीह थो रहे चई हर घड़ी मूंखे थो चए सर मां जिम थो कयां मुंहिंजी वीडियो कढो सर मां जिम थो कयां मुंहिंजी वीडियो कढो हे जेके असां जिम ते 1000 भरिया आहिनि तुंहिंजे फोटुनि जे करे ऐं 8-10 लाइकनि जे करे भरिया आहिनि असां हुन खुलो चई मूंखे भाऊ तव्हांजे पुट सां जिम न थींदव पैसा बर्बाद थो करे वजई हिनखे फोटू ई कढणा अथसि त हिकु कमु कयो पैसा इहे वापसि हटी वञो जंहिं महिल फोटू कढणा हुजनि 30 रुपया ॾेई फोटू जी कढी वञे अरे पोइ हुनजो कहिड़ो कमु यार मां कुझु बि कयां न वञी चुप कर जिते किथे नालो त बर्बाद करे चए असांजो पहिरियों स्कूल जी टीचर घुराईंदी हुई पोइ क्लासिस वारा घुराईंदा हुआ पोइ कॉलेज वारनि घुरायो ऐं जिम वारो थो घुराए भेण कंहिं ॾींहुं त सावरे वारो बि असांखे घुराईंदा ईअं बेइज़ती करण लाइ अरे पा छा था चओ यार तव्हां मां हिते न्यू ईयर जी तूं ॻाल्हि खे त किथे पहुची वियो यार छाजो न्यू ईयर तूं कयो छा सॼे साल में न्यू ईयर मल्हाईंदे तूं माना न्यू ईयर त मूंखे अंधेरीअ खे मल्हाइणु खपे हिकिड़ो ॿियो साल असां तव्हांजी ख्वाहिशूं पूरियूं कयूं तव्हांखे असां पालियो ॿिन्ही भाउ भेणनि खे सुनियूं ख्वाहिशूं लॻी पई अथव जंहिं महिल हुननि बि तुंहिंजी भेण जिद लॻाए बीठी अलाए कहिड़े सामान ते मेकअप आहे अलाए छा इहो काउंटर बाउंटर लाइ कहिड़ी किट खपंदी हुअसि अरे उहो काउंटर किट चवंदी हूंदव हुते माण्हू खे 20-22 साल थिया आहिनि शादीअ जा अॼु ताईं मां हुनखे पाउंड जी दॿीअ खां वधीक कुझु लॻाईंदी ॾिठो न आहे 3 साल असांजी 40 वारी पाउंड जी दॿी हलंदी आहे ऐं हुनखे काउंटर बाउंटर खपनि उन्हनि बि अलाए पार्टीअ ते पहिरियों चई वार सिधा कराए अचणा आहिनि धंधा न कढ इहो ई माण्हू शरीर ते ध्यानु ॾे खाइण पीअण ते ध्यानु ॾे थोरो पाण खे ठाहे त माण्हू थोरो अॻियां बि वधे ज़िंदगीअ में बांदर जहिड़ी दाढ़ी थो खणी घुमे बेशर्मा अरे अंधेरी चओ हेॾा चओ अॻु में सॾु बि करे छा थियो हेॾा मां तव्हांखे हुते सॾु करायो तव्हां वरी मूंखे सॾु करायो अथव फ़ाइदो छा पोइ पप्पा खे चवंदा यार किथे हलनि 31 ते हलंदा थोरी हेॾा साल चई करे हाणे मां चवण ई बंदि करे छॾींदी मां तोखे मां हेॾा दफ़ा मगज़ में वणे तूं चरियो आहियां थोरो अरे पप्पा घटि में होटल में त हलो न यार तोखे ख़बर आहे न होटलियूं फुल हूंदियूं आहिनि 2 पीस स्नैक्स में पनीर 3 पीस भाॼी आहे पनीर अधु पापड़ 1000 पूरो तंहिंखां घर वियूं था मम्मी तई रखंदी 2-4 पकोड़ा कढी वठंदी खीचो पापड़ अथव सलाद पियो थी ॿाहिरां पनीर वठी थो अचे मम्मी काई न काई पनीर जी भाॼी करे वठंदी फुल्का पचाईंदी अंधेरी तंहिंखां हीअं हले न हा हेॾा तव्हांखे त ख़बर आहे न अंधेरी नौकरानी वेठी आहे पाण ई सभु कंदी माण्हू हुननि होटल में ॿाहिरि वञी खाईंदा तव्हां मूंखे हुननि ॿीणो कमु करायो ऐं ॿिए ॾींहुं मथां मुंहिंजी ॾाइण माई बि न ईंदी छो सनबर्न ते वेंदी आहे उहो बि हा न कुझु न पप्पा ॿुधायो न छा करिणो आहे यार वरी थो चए छा करिणो आहे नाहे को मल्हाइणो थोरी बसि हिकिड़ी कुल्फी वठी न मां कुल्फी खाई चुप करे सुम्ही पइजो हलो अरे बाबा यार